राहू तुंहिंजी रीत परखंडियनि पधरी, राहू तुंहिंजी रीत परखंडियनि पधरी, घणा घोड़े चाढ़ियई मुसाफ़िर मसीत, पुछई कान प्रीत जे आयासीं अॻियां। लतीफ़ साईं चयो आहे, कोड़े कयूं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार, जीव सभु कंहिं जीअसीं दर्शन धारो धार, ए प्रेम तुंहिंजा पार, ऐं कहिड़ा चई कहिड़ा चओ। अॼु सिंध जो उन ज़मीर, सिंध जो उन ख़मीर, ऐं सिंध जो उन बाज़मीर फर्ज़ंद शहीद अवाम मोहम्मद फाज़िल राहू जो शहादत जो ॾींहुं आहे। अॼु जे ॾींहं ते समूरी सिंध ॾुखोयल आहे। हिकु तरफ़ ॾुखोयल आहे त ॿिए तरफ़ हिकिड़ी ख़ुशीअ जो ॾींहुं बि आहे। ख़ुशीअ जो ॾींहुं उहो आहे त अॼु जे ॾींहं ते ॿ आम शख़्सियतूं जेके आहिनि सिंध जूं, हिकिड़ो साईं जेम्स सैद, उन जे जनम जो ॾींहुं आहे, उनजी सालगिरह जो ॾींहुं आहे। ऐं ॿियो असांजे लाइ, सॼी क़ौम जे लाइ ॾुख वारो ॾींहुं बि आहे त शहीद अवाम मोहम्मद फाज़िल राहू खे अॼु जे ॾींहं ते शहीद कयो वियो। असां सम्झूं था त जेको दुश्मन आहे, उन दुश्मन उन ॾींहं खे सिलेक्ट कयो त जेका सिंधी क़ौम आहे, उन सिंधी क़ौम जी जेका ॿधी आहे, उन ॿधीअ खे तोड़िजे, यानी उनखे ॿिनि हिसनि में विराइजे। हिकु हिसे में छो त साईं जेम्स जी सालगिरह मल्हाई जी वेंदी आहे सॼी सिंध में, उनजो ॾींहुं हिकिड़े तमामु ख़ुशीअ वारे अंदाज़ में मल्हायो वेंदो आहे त उन ॾींहं ते हिकिड़ो ग़म हुजे, हिकिड़ो ॾुखु हुजे क़ौमी, तव्हांजो विरायल हुजनि त वाक़ई दुश्मन उन में उहो कामयाबु थियो। ऐं अॼु जे ॾींहं ते शहीद अवाम मोहम्मद फाज़िल राहू खे शहीद कयो वियो। हिकिड़ो किराए जो कातिल हुयो, उनखे कुहाड़ीअ सां जेको आहे शहीद कयो। दोस्तो, असांजा जेके बि हिते दोस्त वेठा आहियो, बाशऊर आहियो, गॾिजी हलिया आहियूं, सम्झ रखूं था त असां जेकॾहिं थोरी जेका हिस्ट्री आहे शहीद अवाम मोहम्मद फाज़िल राहू जी, उन ते थोरी जेकॾहिं असां नज़र विझूं त हू बज़ाहिर शुरूआत वारे ॾींहंनि में हिकिड़ो आम समाज जहिड़ो सिंधी माण्हू हुयो। आम जीअं हिकिड़ो वॾेरो माण्हू आहे या आबादगार खणी अचूं, इन क़िस्म जो माण्हू हुयो, मच्छी मानी वारो माण्हू हुयो। एॾो को वॾो ज़मीनदार न हुयो, पर हिकिड़ो नंढिड़ो ज़मीनदार हो। पर उन जा जेके ख़्याल हुया, जेके सोचूं हुयूं, उन्हनि जे ख़्यालनि में, सोचुनि में हिकिड़ी तब्दीली आई। ऐं उहो तब्दीली इन खां अॻु में हुनजी जिदोजहद हुई, तमामु वॾी जिदोजहद हुई, पर उनजे ख़्यालनि ऐं सोचुनि में जेका तब्दीली आंदी, उहो हुयो असांजो क़ाइद मोहतरम रसूल बख्श पली जो साहबु। जॾहिं मोहतरम रसूल बख्श पली साहिब सां हुनजी वेझड़ाइप थी ऐं गॾिजी जॾहिं जिदोजहद में हलिया त पोइ हू ॼण त हिकिड़ो ॿियो माण्हू थी पियो। इन खां अॻु में बि हुनजी जिदोजहद हुई। शहीद अवाम मोहम्मद फाज़िल राहू जो जेके कारनामा आहिनि, दोस्तनि ॻाल्हि कई त हिकिड़ो वॾो जेको कारनामो हो हुनजो त बदीन जे पासे ॾे जॾहिं इहे वाह ठहिया पिए, बैराज ठहिया पिए, कोटली बैराज जॾहिं ठहियो त उन टाइम ते लखे जेका एकड़ जेका ज़मीन हुई, उहा उनखे नीलाम कयो पियो वियो। त पोइ उन टाइम ते उन नीलामी वारे दौर में शहीद अवाम फाज़िल राहू उन लखे एकड़ ज़मीन जी नीलामी जे ख़िलाफ़ उतां जा हज़ारे जेको माण्हू आहे, बदीन जा ऐं आसपास जा जेके माण्हू आहे, उन्हनि खे खणी हैदराबाद में वठी आयो ऐं कमिश्नर ऑफिस जे साम्हूं वॾा एहतजाज कया ऐं उन में हू कामयाबु वियो ऐं उहा ज़मीन हुन वापसि कराई। इहो हिकिड़ो तमामु वॾो कारनामो हो शहीद अवाम मोहम्मद फाज़िल राहू जो, जेको लोकल लेवल ते, मक़ामी लेवल ते, पंहिंजे बलबूते ते जिदोजहद करे हारियुनि खे, आबादगारनि खे, समूरनि माण्हुनि खे गॾु करे हैदराबाद में आयो ऐं कमिश्नर जे साम्हूं अची उहे एहतजाज कया ऐं लॻातार एहतजाज कया ऐं मुर्सी वारा एहतजाज कया, न झुकण वारा, न पोइ ते हटण वारा। नतीजे में हुक्मरान ऐं जनरल जेका सो पोइ ते हटिया ऐं उहा जेका लखे एकड़ जेका ज़मीन हुई, उहा जेका सो वापसि आबादगारनि खे मिली। इहो उनजो वॾो कारनामो हो। फाज़िल साहब जी जेका जिदोजहद आहे, हिते दोस्त बि ॻाल्हि करे वियो, साईं असांजे दोस्त ज़िले सदर मीर खुर्द साहब ॻाल्हि कई आहे त हिते फाज़िल साहब जो उन टाइम ते जेका जनरल ज़िया जी जेका कहरी जेका मार्शल हुई,
ऐं उन टाइम ते इहो हूंदो हुयो त माण्हू चवंदा हुआ त भाई जेके लोहियूं शयूं आहिनि, हीअ जेके ॾाटा आहिनि, हीअ जेके शीखूं आहिनि, इन्हनि खे बि लिकाए रखो। माण्हुनि में ख़ौफ़ हो त मां मथां फ़ौज न ॾिसे। पर अहिड़े माहौल में ऐं जेकर 5 खां 6 माण्हू जेकर के माण्हू खे गॾु थींदा हुआ त उन्हनि खे खणी वेंदा हुआ, एजेंसियूं उन्हनि खे खणी वेंदियूं। अहिड़े माहौल में, अहिड़े घुट ऐं ॿूसट वारे माहौल में, अहिड़े सन्नाटे वारे डेड साइलेंस हुई, मौतमार ख़ामोशी हुई। उन मौतमार ख़ामोशीअ में शहीद अवा मोहम्मद फाज़ल राहू उनजे ॻोठ में उन टाइम में ही समूरियूं सभु जेके बि सियासी धुरियूं हुयूं उहे सभु ख़ामोश हली वियूं, दिलनि में लिकी वियूं। कंहिंमें बि हिमत ऐं ज़रूरत न हुई जो ज़िया खे चैलेंज करे, ज़िया खे ललकारे। त उन ख़ामोशीअ में शहीद अवा मोहम्मद फाज़ल राहू अवामी तहरीक जे प्लेटफॉर्म तां उते गोलाचीअ में बदीन में हज़ारे माण्हू गॾु कया। जिते 100 माण्हू या आङुरियुनि ते दर्जननि माण्हू त गॾु करण जी सवाल ई पैदा न थिए थियो, 100 माण्हू, पर उते हज़ारे माण्हू गॾु करे उते ज़िया खे ललकार कई, चैलेंज कयो त असीं तुंहिंजे हिन डिक्टेटरशिप खे, तुंहिंजी हिन माशाला खे, तुंहिंजी हिन दहशत ऐं दबदबे खे असां क़बूल नथा कयूं, असीं गॾु आहियूं। ऐं उनखे रजिस्ट कयो। ऐं पोइ MRD तहरीक हली। MRD तहरीक में ही तमामु घणो जिदोजहद कई। ही पंहिंजे फैमिली मेंबर्स खे, पंहिंजे भेनरुनि खे, पंहिंजे घर जे जेके भाती हुया, ख़ुदि औरतूं, उन्हनि खे बि हिन मैदान ते लाथो पलीअ साहिब सां गॾु। जे पलीअ साहिब पंहिंजे घर जे भातियुनि खे जेको आहे अॻियां लाथो, जी ज़रीना बलोच जो जेको उन में किरदारु रहियो उहो तमामु वॾो शानदारु रहियो। अख्तर बलोच जी जेका जिदोजहद आहे उहा बि निमाया रही। त शहीद अवा मोहम्मद फाज़ल राहू पंहिंजे घर जे समूरनि भातियुनि खे बि मैदान जे जिदोजहद जे मैदान ते लाथो। त हिकिड़ी कमिटमेंट हुई, जो कमिटमेंट कंहिंखे ॾेखारण जे लाइ न हुई, उहा कमिटमेंट हुई पंहिंजे ज़मीर सां, पंहिंजे पाण सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे क़ौम सां, त असांजो रोल ही हूंदो। जे लतीफ़ साईं न चयो आहे त अखि उल्टी धार वऊं उबतो आमसी, जे लहवारो लोक वहे तूं ऊचो ओभार, मंझां नूच निहार पर पुठियो पिरीअ ॾे। त शहीद अवा मोहम्मद फाज़ल राहू जो रस्तो उहो हुयो, ओभारो। ग़लति वारो पासो भली घणो हुजे, हज़ारे माण्हू हुजनि, लखे माण्हू हुजनि, पर हिन जो रस्तो पंहिंजो सच, हक़ ऐं कमिटमेंट वारो पासो हो, ऐं जंहिं ते हीउ सदाईं क़ाइमु रहियो। त अहिड़े माहौल में हुन पंहिंजे ॿारनि, पंहिंजे बचनि, पंहिंजे घर जे भातियुनि ऐं समूरनि खे जिदोजहद ते मैदान ते लाथो। शहीद अवा मोहम्मद फाज़ल राहू मच जेल में रहियो, मोहम्मद फाज़ल राहू हैदराबाद जेल में रहियो, सखर जेल में रहियो। पाकिस्तान जो कहिड़ा जेल आहिनि जंहिंमें शहीद अवा मोहम्मद फाज़ल राहू उते जेल में न वियो। ऐं जॾहिं हू जेल में वेंदो हो त उते हिकिड़ा तरबियत गाह हूंदा हुआ, उते मुर्सीअ जूं ॻाल्हियूं हूंदियूं, सियासी ॻाल्हियूं हूंदियूं, भाड़िया पर न। काफ़ी माण्हू जेलनि में विया MRD जी मूवमेंट में 83 ऐं 84 में। उहे लिखी ॾेई आया, वॾेरा जेके हुया, वॾेरा लिखी ॾेई आया त भाउ असां हथु खयूं, ज़िया जी दॿ पियनि, हुन लिखी ॾेई आया त भाउ असां हथु खयूं। इहो मुड़ुसु हुयो, जेल में हुयो। ऐं हिन जिदोजहद जे दौरान हिन जो जेको पुटु हुयो, कंधार मुड़ुसु सिद्दीक़ राहू, उहो वफ़ात करे वियो। हीउ जेल में हो, पोइ पैरोल ते हिनखे ॿाहिरि कढी आया ऐं उते वठी आयासीं हुनजो तदफ़ीन जे लाइ। माण्हुनि पुछियुसि, साईं तव्हां छा था सम्झो, ॾुखु आहे? चई मूंखे सॼी सिंध अहिड़ी अज़ीज़ आहे जहिड़ो मुंहिंजो पुटु जेको सिद्दीक़ राहू आहे, उनजो लाश पियो आहे। पर मां सम्झां थो त हीअ जेके समूरी सिंध में जेके बि शहीद थिया आहिनि, जेके बि जिदोजहद जे मैदान ते आहिनि, इहे मुंहिंजा पंहिंजा पुट आहिनि। मां पंहिंजो हिननि खे मां पंहिंजो पुटु सम्झां। त हुनजी हिकिड़ी कलेक्टिव सोच हुई, मजमूई सोच हुई, इंडिविजुअल ऐं इनफ़रादी सोच खां हू बालातर माण्हू हुयो। हू जिदोजहद में हलियो, ईअं लगातार हलियो। MRD जो कन्वीनर थियो, जंहिंमें बेनज़ीर साहिबा ऐं ॿिया जेके पाकिस्तान जा वॾे में वॾा जेके लीडर हुया, उहे हिन जी सदारत में जेको वेहंदा हुआ। मीटिंग जॾहिं थींदी हुई त हिन जे सदारत में उहा इजलास में अटेंड कंदा हुआ। सॼे सिंध में हलियो। हिते MRD जी जेका तहरीक हुई, उन में चवनि था त जेको वॾो ज़ोर हुयो सॼे पाकिस्तान में, उहो सिंध में हुयो। मुशाहिद हुसैन सैद उन वक़्त में हिकिड़ो वॾो नामवर सहाफ़ी हाणे बि आहे, पर उहो जॾहिं उन दौरान हिते सिंध जे दौरे ते हिते आयो ऐं हुन सर्वे कयो, हुन ॾिठो, चयो त भाउ हीअ तहरीक जेका रूह रवां आहे, जेका रुकिजे नथी, ऐं रोज़ु नए सिरे माण्हू जेल में वञनि था, जेल भरिजी विया आहिनि, ऐं हीअ तहरीक रुकिजे नथी। इन जो
सबबु कहिड़ो आहे, इन जो जेको रूह रवां आहे उहो केरु आहे। पोइ हुनजी सर्वे कई मुशाहिद हुसैन सैद, ऐं हुन मुख़्तलिफ़ माण्हुनि सां सॼी सिंध में मिलियो, ऐं पोइ हुन पंहिंजो हिकिड़ो वॾो आर्टिकल लिखियो हुन ज़माने में। पोइ हुन चयो त भाई हीअ जेका तहरीक कई, हिन तहरीक में जेका रूह रवां आहे उहा आहे अवामी तहरीक, जंहिंजो सरबराह जेको रसूल बख्श पलीजो साहिबु आहे ऐं शहीद अवां मोहम्मद फाज़िल राव आहे। ऐं उन्हनि जूं जेके औरतूं आहिनि, जेके शागिर्द आहिनि, जेके ॿार आहिनि, जेके हारी आहिनि, उहे सभु जो सभु जेलनि में वञण लाइ तयारु आहिनि। उन करे इमारी तहरीक में जेको रूह फूकियो आहे उहो जेको आहे अवामी तहरीक जो रूह फूकियो आहे, जंहिंमें शहीद अवां मोहम्मद फाज़िल राव, रसूल बख्श पलीजो साहिबु ऐं ॿिया हज़ारे क़िस्म जा जेके साथी आहे उहे हुया। त हिन उन तहरीक खे जनरल ज़िया खे जेको आहे सो मजबूर कयो पाकिस्तान लेवल ते, ऐं पोइ उन हुननि खे हटिणो पियो, जेको पंहिंजो ई हिकिड़ो माण्हू मोहम्मद ख़ान जूनी जेके कंहिं न कंहिं रूप में जेको आहे उते वज़ीर आज़म कयो उन दौर में। त दोस्तो ऐं साथियो, जहाँ ॾुखियूं न मिलनि, लतीफ़ सेन जो आहे अॼु ॾुख जो ॾींहुं आहे सम्झ वारे माण्हू जे लाइ, सोच वारे माण्हू जे लाइ। ॾुख हिकिड़ो हूंदो आहे पंहिंजे घर जी भाती, असां सम्झूं था त असांखे शहीद अवां मोहम्मद फाज़िल राव खे एज़ अ नेशन, क़ौम जे हैसियत में हिकिड़ो ॾुख आहे, ऐं उहो असांखे महसूसु थिए थो लतीफ़ साईं जे हिन शेर जीअं त जहाँ ॾुखियूं न मिलनि तां भिनण न थिए, पिटण वारियूं पधरियूं ॻाढ़ा ॻल संदनि, ॿियूं हूअं ई हथ हणनि रोहंदियूं रोअण वारियूं। त सची पची असांजो हुनजो ॾुख आहे, हू हिकिड़ो वॾो किरदारु हो। जीअं असां चऊं था त सिंध जे तारीख़ जो दूल्हे दरिया ख़ान, राजा डार, होश मोहम्मद शीदी, हेमू कालाणी, हैदर बख्श जतोई, साईं जेम्स सैद, रसूल बख्श पलीजो साहिबु ऐं शहीद अवां मोहम्मद फाज़िल राव ऐं ॿिया हज़ार जेके शहीद बशीर ख़ान कुरैशी, ऐं ख़ुदि असां बेनज़ीर खे पंहिंजो शहीद सम्झूं था। त हीअ समूरा जेके शहीद आहिनि, हीअ हिकिड़ो तसलसल आहे। अॼु सुवाल इन समूरे जेके जिदोजहद में ऐं हुन जे किरदार जे बारे में जॾहिं असां ॻाल्हायूं था त सुवाल हिकिड़ो ॿियो नओं पैदा थिए थो त उहा जिदोजहद छाजे लाइ हुई, उहा जिदोजहद कंहिंजे लाइ हुई। उहा जिदोजहद हुई त हीअ जेके माण्हू आहिनि, जेके मिसकीन माण्हू, जेके पोरहत माण्हू, जेके पेरनि उघाड़ा फ़क़ीर माण्हू, जेके महरूम आहिनि हर शइ खां, उन्हनि जी ज़िंदगी में का बहितरी अचे, जिदोजहद हुई उन जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे क़ौम लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ। मथनि उन्हनि माण्हुनि लाइ जंहिंजे लाइ लतीफ़ चयो त मथनि टुबकड़ा चिकंदड़ा अचनि, खुड़ियूं खे भकिरियूं, पघर सिर पेरनि, ई विथ वेड़े अचनि, मूं लुॾाई लिखिया। या खिखी आड़ियूं खारियूं, छिछी आणा छॼ, पांद जनी जो पांदसीं, लॻो थिए लॼ, समो ॼाम सोज उभो करे उनसीं। त हीअ उन्हनि पोरहतनि ऐं मिसकिन माण्हुनि जी हिकिड़ी जिदोजहद आहे, हिकिड़ो तसलसल आहे उन जिदोजहद जो। अॼु बि ॾुख उहे साॻिया आहिनि, अॼु बि सूर उहे साॻिया आहिनि। अॼु बि असांजो दरिया असांखां खसियो वञे थो। छह केनाल जेके आहिनि, दरिया ते हिकिड़ो धाड़ो वहे वञे थो, ऐं उन धाड़े जे ख़िलाफ़ ऐं असांजी जेके जीअं जंहिं लाइ शहीद फाज़िल राव लखे एकड़ ज़मीन जेका नीलाम बंदि करे उन वापसि कई, त हीअ जिदोजहद बि असांखे उहो हिकिड़ो रस्तो आहे, उन रस्ते ते असांखे हलणु खपे। उन जा जेके फुट स्टेप्स आहिनि, जेके नक्शे क़दम आहिनि, असांखे उन ते हलणो पवंदो। त हीअ जेका हज़ार एकड़ जेका ज़मीन आहे, जेका हिन नीलाम कई आहे, कंपनी खे ॾेई छॾी अथऊं, ऐं जेको दरिया आहे, दरिया न हूंदो त पोइ छा, पोइ त काशे न हूंदी। उहो दरिया जंहिंजे लाइ लतीफ़ चयो त दहशत दम दरिया में, जिते कुननि जा कड़का, सहे कुइन समुंड जा, मांदी दिलि दड़का, साड़ तूं सुड़का, फरियादी फ़क़ीर जी। त उन दरिया खे असांखे बचाइणो आहे। उहा जेका जिदोजहद आहे, उन जिदोजहद खे असां तव्हां कंहिं हिकिड़ी पार्टी, को हिकिड़ो माण्हू, को हिकिड़ो सहाफ़ी, को हिकिड़ो वकील, को हिकिड़ो अदीब, को दानश्वर, को पोरहत शागिर्द या भेण जो मसइलो न आहे। हीउ मजमूई ऐं गॾियल मसइलो आहे। शिकस्त ईंदी त यादि रखो असां सभिनि खे शिकस्त ईंदी। जेके ख़ामोश लॻा वेठा आहिनि, के वापारी आहिनि, कंहिंजे मथे में जूम नथी चुरे, अॼु चवनि था अब असां चयो असांजो वापारु हले थो, दरिया न हूंदो त पोइ हिते राइस कनाल बि न वहंदो, हीउ जेको ककोल आहे इहो बि न वहंदो, ऐं समूरी सिंध भांग थी वेंदी। हितां असां जॾहिं वञूं था, हीउ जेको ॾिसो तव्हांखे हिकिड़ो नंढो मिसाल असां ॾियूं था, हितां जॾहिं असां सेव खां परियां टपूं था त हज़ार एकड़ ज़मीन आहे, भड़भांग आहे। सबबु कहिड़ो आहे, ज़मीन त आहे, उहा त सिंध में आहे, पर पाणी न आहे त उनजी का बेइज़त कान्हे का। थर में वञूं था त हज़ारे लखे एकड़ जेका ज़मीन आहे, पाणी कोन्हे त उनजी का बि अहमियत कान्हे का। साॻी तरह जेकॾहिं दरिया
त हीअ केनाल थिया, केनाल माना कालाबाग डैम खां बि हिकिड़ो ख़तरनाक हिकिड़ो मनसूबो आहे। कालाबाग डैम त हिकिड़ो बदनाम थी वियो, जिन जे लाइ पलीर साहब जिदोजहद कई, अवामी तहरीक जिदोजहद कई ऐं समूरनि सिंधी माण्हुनि, साफ़िन, अदीबनि ऐं समूरी जेके सियासी धुरियूं आहिनि उन्हनि गॾियल जिदोजहद जे नतीजे में हू पोइ ते हटिया, पर उन्हनि उनखे ख़तमु न कयो। उनजो बि सबबु इहो त असांजा जेके गद्दार हुकुमरान आहिनि उहे उनमें शामिल हुया, जंहिंजे लाइ कंहिं शाइर चयो आहे त मूं पक सुञाता पंहिंजा हुआ के धारनि सां गॾु धाड़े में थे वाट ॾसियूं वेरनि खे वेही वांगिड़नि जे वाड़े में। असां सम्झूं था त हीअ जेका पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे हीअ सॼो अज़ाब हुनजो आहे। हिते चवनि था डबल पॉलिसी इख़्तियार कंदा, हिते चवंदा त भाउ असां केनालनि जे ख़िलाफ़ु आहियूं, ॿिए तरफ़ प्रेसिडेंट उन्हनि जो आहे, आसिफ अली ज़रदारी साहिबु उन्हनि जो आहे, उन उते लिखी ॾेई छॾियो आहे त भाई 6 केनाल ठाहियो। असांखे को मतिलबु हर हिकिड़ो माण्हू जेको पाकिस्तान जो जेको प्रेसिडेंट हुजे उहो लिखी ॾेई आयो हुजे त पोइ बाक़ी ॿी ॻाल्हि कहिड़ी थी रहे? पोइ तव्हां इहा ॻाल्हि छो था कयो त असां केनालनि जे ख़िलाफ़ु जिदोजहद कयूं था? पीपुल्स पार्टी इहा ॻाल्हि छो थी करे? पंहिंजी ॻाल्हि, पंहिंजी पॉलिसी वाज़े छो कोन थी करे? त ही उन्हनि सां गॾु आहिनि। मूं पक सुञाता पंहिंजा के धारनि सां गॾु धाड़े में थे वाट ॾसियूं वेरनि खे वेही वांगिड़नि जे वाड़े में। उन करे उन सां गॾु आहिनि, जिदोजहद करणी पवंदी असां ऐं तव्हां माण्हुनि खे। हीअ जेके फ़क़ीर माण्हू, जेके पहिरें उघाड़ा माण्हू आहिनि, उन्हनि समूरनि खे गॾिजी जिदोजहद करणी पवंदी। तॾहिं असां चवंदासीं त शहीद फाज़िल राव जो जेको मिशन हुयो, असां उनजे जिस्म छा, जिस्म त हले वियो न, असां उनजी फ़िकिर, उनजी ॻाल्हि था कयूं न, माना असां छो था कयूं? असां राऊत न आहियूं। के हिते जतोई आहिनि, के चांडिया आहिनि, के पंवर आहिनि, के जावरी आहिनि, के खोसा आहिनि, के ख़ासकेली आहिनि, हिते मुख़्तलिफ़ ज़ातियूं आहिनि। असां सभु उन हिकिड़े माण्हू जे लाइ असां गॾु छो थिया आहियूं? हिकिड़ी ॻाल्हि आहे त उहो जेको हुनजो जेको रिश्तो आहे पोरत दोस्ती वारो, उहो असांखे ॻंढे बीठो आहे। उनजे करे असां ऐं तव्हां समूरा माण्हू गॾिजी हीअ जेका नई सूरत हाल आहे, हिन नई सूरत हाल में असां पाण जिदोजहद कयूं दरिया जे लाइ, पंहिंजे वसीरनि लाइ, पंहिंजे पाणीअ जे लाइ, असांजी जेका गैस आहे, असांजी जेका जेके मदनियात आहे, असांजो पेट्रोल आहे, असांजी जेका रेवेन्यू आहे, हिन समूरनि मसइलनि लाइ हीअ माण्हू चवनि था त भाउ जेके ग़रीब जावा आहिनि इहे अहिड़ा ई रहंदा। असांखे मिसाल वॾड़ा ॾेई वेंदा त भाउ तव्हां कुझु कोन्ह कयो, हीअ समूरा माण्हू सियासत तव्हां न कयो, छो त तव्हां उन्हनि सां जेकॾहिं जिदोजहद कंदो वॾनि माण्हुनि सां टकराईंदो। मिसाल हीअ ॾींदा आहिनि त जेकॾहिं जबल में टकर हणिबो त मथो पंहिंजो फाटंदो, उन्हनि खे कुझु बि कोन थींदो। सबक़ इहे था पढ़ाइनि, चवंदा यार आसमान में थुको उछलाईंदो त उहो किथे न ईंदी, उहो तव्हांखे लॻंदी, उन करे तव्हां सियासत न कयो। असांखे सियासत खां रोकण जी आहे, हर क़दम ते रुकावट आहे। अचो त उन्हनि रुकावटुनि खे टोड़ियूं। जेकॾहिं रुकावटुनि खे न टोड़ींदासीं त पोइ कुझु बि कोन थींदो। सियासत अल्टीमेटली जेको आहे हल आहे, जंहिंमें जेतिरी सम्झ आहे सियासी अंदाज़ में हलिबो त पोइ जिदोजहद कबी त पोइ कुझु न कुझु थींदो। बुखारी चयो आहे अञा राति आहे निंड्रा खनि जो गुफ़्तो, अञा राति आहे निंड्रा खनि जो गुफ़्तो, उथो ॾींहुं थी वियो सुजागनि जो गुफ़्तो, मिले ई नथो कुझु कुराड़नि जो गुफ़्तो, पर वठी रहिबो सभु कुझु जवाननि जो गुफ़्तो। उनजे करे अचो त उन्हनि जवाननि, उन्हनि पोड़नि, उन्हनि पोरतनि समूरनि माण्हुनि खे गॾु करे लीडर आहियूं त सभु लीडर आहियूं, कारकुन आहियूं, सभु कारकुन आहियूं। असां में को बि लीडर कोन्हे। जेकॾहिं इहो सम्झे थो त मां हिकिड़ो लीडर आहियां ऐं पोइ मां ई मसइलो हल कराईंदुमि त उहो ग़लतफ़हमी जो शिकार आहे। जेको माण्हू हिन साथ में गॾु हलंदो, हर हिकु माण्हू, पोरत माण्हू, हीअ वॾी वॾी वेड़ा, वॾी जिदोजहद आहे। उनमें समूरनि माण्हुनि जो जेका पार्टिसिपेशन जेको हिसो ज़रूरी हूंदो। ऐं जेकॾहिं असां हीअ न कंदासूं त पोइ असां नाकामींदासूं। त पोइ हीअ जेको असांजो वतन आहे, जंहिं वतन जे लाइ असांजे अबनि, असांजे ॾाॾनि, असांजे पड़ॾाॾनि, असांजे तड़ॾाॾनि जेके दुश्मननि सां विढ़ी, अरगोननि सां, तुर्खाननि सां, तातारियुनि सां, मुग़लनि सां, अंग्रेज़नि सां विढ़ी हीअ जेको वतन हिन कंडीशन में हिते पहुचायो आहे, ऐं इन जूं वागूं अॼु असां हीअ जेको हीअ नसल आहे इन जे हथ में आहिनि। ऐं जेकॾहिं असां पंहिंजे उन वतन खे न बचायो त पोइ पाण मयारी लेखे आणींदासीं। आख़िर में आऊं फ़क़ति फैज़ जा ई नज़म चई पंहिंजी जाइ वठंदुमि। वो सुबह हमी से आएगी, वो सुबह हमी से, असांखे यकीन आहे, असांखे यकीन आहे इन खां सवाइ का शइ न हलंदी। वो सुबह हमी से आएगी जब धरती करवट बदलेगी, जब कैदी कैद से छूटेंगे, जब पाप घरों से फूटेंगे, जब जुल्म के बंधन टूटेंगे, उस सुबह को हम ही लाएंगे, वो सुबह हम ही से आएगी। मनहूस समाजी ढांचों में जब जुल्म न पाले जाएंगे, जब हाथ न काटे जाएंगे,
जब सर न उछाले जाएंगे, जेलों के बिना जब दुनिया की सरकार चलाई जाएगी, वो सुबह हम ही से आएगी। संसार के सारे मेहनतकश खेतों से मिलों से निकलेंगे, बेघर बेदर बेबस इंसान तारीख बलों से निकलेंगे। दुनिया अमन और खुशहाली के फूलों से सजाई जाएगी, वो सुबह हम ही से आएगी। जिए सिंध, जिए फाजिल जी, हक परस्त जदोजहद।